नाज़रीन, ठरी मीरवा में खबर आयो असां शेयर कंदा हलूं त ठरी मीरवा प्रेस क्लब में सुजान धुरिन पारां गरीब मुस्तहिक माण्हुनि लाइ तकरीब कोठाई वई। तकरीब में फ़ैसिलो कयो वियो त इलाइक़े जे हक़ीक़ी मुस्तहिक माण्हुनि जी सहायता कई वेंदी। तकरीब में शिरकत कंदड़नि भरपूर साहूकार ऐं सपोर्ट करण जी यकीन दयानी कराई। तकरीब में स्टेट कमिश्नर ठरी मीरवा मोहम्मद मुराद अब्बासी, इंजीनियर अब्दुल करीम शेख, SHO ठरी मीरवा मसूर कुरैशी, डॉक्टर कुर्बान अली सेतो, डॉक्टर मोहम्मद अली शर, IBA इंचार्ज अब्दुल रज़ाक खासकेली, मुखी लालचंद दास, अब्दुल रज़ाक भट्टी ऐं ठरी मीरवा जे शेरिन तोड़े सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई।